दुश्मनन ते मजदूर दुश्मनन ते बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जॾहिं सॾु थियो जॾहिं तव्हां पोरियतुनि जो सॾु थियो जॾहिं तव्हां महिनत कई यूनियन ऐं मज़दूरनि जो सॾु थियो तॾहिं असांजे पटके वर पियो न हबकिया आहियूं न हटिया आहियूं तव्हांजे हुकुम ते सिर ॾिनानि सिर ॾींदासीं महिनत कई यूनियन ज़िंदाबाद मज़दूर ज़िंदाबाद इनकलाब ज़िंदाबाद मुंहिंजा MDF जा वर्कर साथी अॼु मुसलसिल 16 ॾींहं असांजे हिन एहतजाज खे पुरअमन एहतजाज खे इंतिज़ामिया ॾिसे पई त हीउ मसइलो छा आहे रुॻो एहतजाज रैली आहे पर हीअ एहतजाज रैली तव्हांजे लाइ नंढड़ी रैली आहे पर हीअ दुनिया जे लाइ हिकिड़ो पैगाम आहे त हीअ मज़दूर हीअ पोरियत हीअ मज़लूम हीअ पंहिंजो पुरअमन रैली करे हिन इंतिज़ामिया हिन मिल जे मालिक खां घुर था कनि त असांखे जेका 500 रुपया 600 रुपया ॾिहाड़ीअ ते हीअ जबरी पोरियो वरितो वञे पियो हीअ असांजा ज़ुल्म आहे 500 रुपए ॾिहाड़ीअ ते हिते जबरी तौर पोरियो वरितो वञे पियो हिते गन जे ज़ोर ते अरब खटक इस्माइल आरई मज़दूरनि खां पोरियो वठनि पिया पर मज़दूरनि जी जाइज़ हक़नि जी घुर उहा ॿुधण लाइ तयारु न आहिनि अॼु बि असां चऊं था त असांजा विहो सुभाणे ईअं न आहे त हीअ मज़दूर ॿी तहरीक में हलिया वञनि हीअ पोरियत ॿी जुदोजहद में हलिया वञनि हीअ भली कहिड़ी बि पहाड़ियूं भली कहिड़ा बि जेको जबर हुजनि पर जॾहिं मज़दूर पंहिंजी ते ईंदो आहे त उहो लोह खे बि कटींदो आहे उहो पहाड़ुनि खे बि चीरे फाड़े अधोद करे चवंदो आहे हीअ उहे पोरियत आहिनि हिननि जो पोरियतुनि जो क़दुरु मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे त जॾहिं पोरियो करे अचे हुनजो पूरो अजूर हुजो हुनजो पघर ई न सुके त हुनजो पूरो अजूर हुनजे हवाले कयो वञे पर हिते जी इंतिज़ामिया उन्हनि खे पघर ई पोरे खां त सयो पर 15 ॾींहं गुज़रियो था वञनि उन्हनि खे पघार ॾियण लाइ तयारु न आहिनि उन्हनि जा मासूम बचा हिननि खे बदुआऊं ॾींदा ॿी क़यामत करबला जे मैदान में हिननि खां पुछाणो ई पोरियत कंदा त ख़ुदा रसूल जी का मार पयव हिननि जा बचड़ा आहिनि हिननि जा बचड़नि जी बीमारी आहे हिन जे घर अटो भाॼी आहे अलाए न आहे पर असां वरी बि चऊं था त हीअ पुरअमन एहतजाज जो नोटिस वरितो वञे असां पाकिस्तान जे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं चीफ आर्मी आसिम मुनीर हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं हुन सां गॾोगॾु असांजे हिन तर जा मोज़िज़ असांजा वॾा असांजी छपर जी छांव मोहतरम ज़िया हसन लंजार ऐं हुन सां गॾोगॾु असांजे तर जी मोज़िज़ शख़्सियत सरदार खान मोहम्मद ॾाहिरी MPA मोहतरम डॉक्टर बहादुर ॾाहिरी असांजी महबूब शख़्सियत अली जान ॾाहिरी ऐं हुन सां लेबर डायरेक्टर DC नौशरो कमिश्नर नवाब शाह उन वस वारे इदारनि खे असां हिन मेड़ाके जे सूरत में हिन सवे मज़दूरनि जे सूरत में असांजी घुर आहे त असांजी जेको 500 रुपया ॾिहाड़ी रखी वई आहे हिन मिल में 17,000 ठेकेदारी निज़ाम आहे उहो ख़तमु करे हिननि खे मिनी वेजिस ॾिना वञे मिनी वेजिस सूरत ते अमल कयो वञे असांजी घुर आहे त मिनी वेजिस ते अमल कयो वञे मिनी वेजिस ते 1500-1600 रुपया ॾिहाड़ी हूंदी घटि में घटि भला 2 टाइमनि जो अटो भाॼी त वठी वेंदासीं सन कोटा फोती कोटा ते असांजा माण्हू रखिया वञनि जेके मरी विया आहिनि उन्हनि जा बचड़नि खे रोज़गार त मिलंदो पर इहा ॻाल्हि मौजूदा इंतिज़ामिया खे नथी वणे इस्माइल पंहिंजा अलाए किथां खां KP के पंजाब खां वठियो माण्हू उहे भर्ती करे खटक पंहिंजा माण्हू भर्ती करे हीअ ग़रीब मज़लूम न आहिनि हीअ मिसकीन न आहिनि असां वरी बि तव्हांखे रिक्वेस्ट कयूं था त हिन पुरअमन एहतजाज खे नंढड़ो एहतजाज न सम्झिजो जेॾीमहिल असांजे नेटवर्क फुल कमु कयो न यादि करे छॾियो जेॾीमहिल नेटवर्क फुल कमु कयो त पोइ इंशाअल्लाह धम धमाधम मस्त कलंदर थींदी हिन असांजे पुरअमन एहतजाज खे न सम्झनि त असां एहतजाज रैली कढी नारा हणी घर था वञनि वरी असां टाइम जो इंतज़ारु बशीर कुरैशीअ तकीद कई त जवान हो